इस्लामाबाद मुल्क में रिकॉर्ड महांगाई। पाकिस्तान जी शहरी इलाक़नि में रहंदड़ माण्हुनि जी चेल भञी छॾी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ माण्हुनि खे मालियाती चैलेंजनि में गुज़िरियल साल जे निस्बत 14% इज़ाफ़ो थी वियो आहे। प्लस कंसल्टेंट जे कयल ताज़ी तहक़ीक़ में इंकशाफ़ कयो वियो आहे त 74% पाकिस्तानी पंहिंजी मौजूदा आमदनी में पंहिंजा ख़र्च पूरा न पिया करे सघनि। मई 2023 में उन्हनि जो अंग 60% हो। 74% माण्हुनि मां 60% आम वापे जी शयुनि समेत ॿियनि ख़र्चनि में घटिताई कई। 40% पंहिंजा ख़र्च पूरा करण जे लाइ पैसा ओधर ते वरिता। तहक़ीक़ मूजिबि इन्हनि 74% माण्हुनि मां 10% अहिड़ा बि आहिनि जंहिं पंहिंजा ख़र्च घटि करण में ओधर ते रक़म वठण सां गॾोगॾु इज़ाफ़ी जुज़वी नौकरियूं बि कयूं। ख़र्च घटि कंदड़नि मां अधु माण्हुनि जो चवणु आहे त हू ज़रूरी ख़र्च घटि करण जे बावजूदि पैसा न पिया बचाए सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।